बहरिया टाउन डीलर्स एसोसिएशन के अगवान राहील हारून ऐं ॿियनि चयो आहे त बहरिया गेट आॾो पुरअमन मुज़ाहिरो न पर लुटमार हुई। अमारतुनि खे ॿाहिरि ई साड़ियो वियो। बहरिया टाउन ते हमिलो सॼे पाकिस्तान ते हमिलो आहे। इन सां रहवासी ऐं कारोबारी माण्हू सख़्तु मुतासिर थिया आहिनि। राहील हारून प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बहरिया टाउन आॾो मुज़ाहिरो न पर लुटमार कई वई। हिन चयो त केमिकल ज़रिए इमारतुनि खे ॿाहिरि ई साड़ियो वियो। इन दौरान पुलिस ऐं रेंजर्स किथे हुई? राहील हारून चयो त असांखे तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे। असां पढ़ ई सीड़पकारी कई आहे। बहरिया टाउन ते हमिलो छा पाकिस्तान ते हमिलो न आहे? हुन चयो त हिते जेके ख़ानदान रहनि पिया उहे ज़हनी दबाव में मुब्तला आहिनि। वापारी बिरादरी जो बि चवणु आहे त हिननि जो कारोबार महफ़ूज़ न रहियो आहे। बहरिया टाउन डीलर्स एसोसिएशन जे अॻवाननि चयो त सुभाणे इहो सभु कुझु पाकिस्तान जे ॿियनि शहरनि में बि थी सघे थो। इन करे क़ानून लागू कंदड़ इदारनि खे अचणु घुरिजे ऐं ॾिसणु घुरिजे त बहरिया टाउन सां छा थियो। राहील हारून चयो त बहरिया टाउन ते हमले दौरान इदारा किथे हुया जॾहिं तरक़ियाती कमु थी रहियो हुयो। होॾां बहरिया टाउन डेवलपमेंट एसोसिएशन जे चेयरमैन रئيل हारून ऐं इंडस एम्पायर जे CEO अदनान दाहिरी, बिलाल तालिब, इमरान शेखानी, शाहनवाज शाह, शाहिद कादरी, शुएब खत्री ऐं ॿियनि पारां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो वियो त जेको बहरिया में थियो उहो को गैरतमंद सिंधी नथो करे सघे। हीउ सिंधियुनि जे ख़िलाफ़ साज़िश आहे। हुन चयो त बहरिया टाउन में जेके तरक़ियाती कम 6 सालनि में कया आहिनि उहे कम 60 सालनि जी तारीख़ में न थिया आहिनि। राहील हारून, अदनान दाहिरी ऐं ॿियनि चयो त जेके माण्हू सिंध दुश्मन आहिनि उहे सिंध जी सुञाणप ख़राब करण लाइ अहिड़ो अमल कनि था। बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारे ॾींहुं बि ईअं थियो हुयो। 5 खां 6 अरब जो नुक़सानु थियो आहे। हुननि चयो त असां वापारी माण्हू आहियूं। सियासी माण्हू हमदर्दी लाइ अचनि था। असां हिननि जी आजियां कयूं था। बहरिया टाउन डीलर्स, टाउन बिल्डर्स ऐं रियल एस्टेट जे मालिकनि चयो त जिन जो नुक़सानु थियो आहे उन्हनि FIR दाख़िल कराई आहे। नामालूम माण्हू हुया। हाणे सिक्योरिटी इदारनि जो कमु आहे त उहे जांच कनि। राहील हारून, अदनान दाहिरी, बिलाल तालिब, इमरान शेखानी, शाहनवाज शाह, शाहिद कादरी, शुएब खत्री ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत टीम जोड़े नुक़सान जो काथो लॻाए ऐं वापारियुनि जी मदद कई वञे। बहरिया टाउन डेवलपमेंट एसोसिएशन जे चेयरमैन राहील हारून ऐं ॿियनि चयो त जेकॾहिं बहरिया टाउन कंहिं खां ज़मीन वठे थो त अॻुवाट उन जा इश्तिहार ॾिना वञनि था। कंहिंखे एतिराज़ आहिनि त उन वक़्त ई ज़ाहिर कनि। जेका भी मसला हूंदा आहिनि हे रियल एस्टेट सेक्टर हे रेवेन्यू डिपार्टमेंट जा आहिनि। असांजे मुल्क जो कानून जेको ठहियल आहे रेवेन्यू जो जेको एक्वायर कंदा आहिनि लैंड हर शइ थी वेंदी आहे। हुन खां पोइ छो हे केस ईंदा आहिनि? 75-72 खां वधीक 36 खां वधीक NOCs हूंदियूं आहिनि। हुन खां पोइ एडवर्टाइज़मेंट थींदी आहे। अगरि बहरिया टाउन ज़मीन कंहिंसां अगरि ज़बरदस्ती वरिती आहे त एडवर्टाइज़मेंट कीअं थी वई? हुन टाइम कीअं प्रोजेक्ट ठही वियो? अॼु 7 साल खां पोइ अगरि कोई माण्हू क्लेम करे तो मूंखे त ख़बर न आहे केरु छा मतिलबु बहरिया टाउन ज़मीन जो या जेका रहंदा आहिनि माण्हू उन्हनि जो छा मसलो आहे। मां त हिते कमु कंदो आहियां। मुंहिंजो जेको आहे कंसर्न हुन सां आहे त जेका मां वटि शइ आहे मां हुनखे सेल कयां थो ऐं मूंखे ख़बर आहे मां हुनजी बहरिया टाउन जे अंदरि बाउंड्री में हो सेल कयां थो। बहरिया टाउन हिकु आहे प्राइवेट इदारो, ठीकु आहे। जॾहिं बहरिया टाउन जी सिक्योरिटी ते तव्हां मतिलबु चओ था की कोई मसलो आहे, मां हे पुछां थो सॼे मुल्क जी जेकी सिक्योरिटी आहे हो किथे हुई? सिंध जी जेकी सिक्योरिटी आहे, सिक्योरिटी इदारा आहिनि, जेका बि लॉ एंड इन्फोर्समेंट वारा इदारा आहिनि हो किथे हुया हुन टाइम? बहरिया टाउन जी सिक्योरिटी त हलो हुन खां पोइ ईंदी आहे न। सभिनीनि खां पहिरियों अवाम खे तहफ़ुज़ ॾियण जो हक़ आहे हुकूमतनि जो। हुकूमत किथे हुई कल? तव्हां हे मतिलबु मां त मुंहिंजो सुवाल हे आहे जेका हिते माण्हू रोज़गार कनि था, हज़ारे लखे माण्हू आहिनि। अगरि बहरिया टाउन खे कुझु नुक़सानु थिए थो त हुननि सभिनीनि जो नुक़सानु थींदो। हुन खां पोइ केरु हिननि खे रोज़गार प्रोवाइड कंदो? चाहे हुकूमत में अहिड़ी एहलियत आहे त कोई हुकूमत वटि अहिड़ो प्लान आहे त लखे खां हज़ारे नौकरियूं कोई हुकूमत अनाउंस कयूं आहिनि? अॼु जेका असां हिते सभु कारोबार कयूं था, कोई अहिड़ो रियल एस्टेट सेक्टर में जेको बहरिया टाउन खां ट्रांसफॉर्मेशन आई आहे हुकूमतनि कई आहे? हे हुकूमत न आहे कई, हे प्राइवेट हिकु बिल्डर हिकु डेवलपर जेको जंहिंजो नालो बहरिया मलिक रियाज़ साहब आहे, हुनजो विज़न आहे बहरिया टाउन। हुन कयो आहे सॼो कमु। अॼु लखे माण्हू हिते कमु कनि। कुल असांजो हे मुतालबो बि आहे ऐं असांजी हे डिमांड आहे त जंहिं माण्हू जो बि जेको नुक़सानु थियो आहे गवर्नमेंट पंहिंजी कोई टीम ठाहे ऐं असेसमेंट करे हिते अची करे की घणो नुक़सानु थियो आहे ऐं हुन खां पोइ हिननि जी जेकी आहे सेटलमेंट या जेको बि हिननि जो हूंदो आहे हिननि खे कंपनसेशन ॾेई वञे।